अम्मा बअदु फअऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम व इन तउद्दू निअमतल्लाहि ला तुहसूहा इन्नल्लाह लगफूरुर रहीम वल्लाहु यअलमु मा तुसिर्रून वमा तुअलिनून वल्लज़ीन यदऊन मिन दूनिल्लाह ला यख़्लुक़ून शैय्यन व हुम युख़्लक़ून अमवातुन गैरु अहया वमा यशूरून अय्यान युबअसून सदक़ल्लाह मौलानल अज़ीम व बल्लग रसूलुहुन नबियुल करीम व नहनु अला ज़ालिका लमिनश शाहिदीन व शाकिरीन वल हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन। दुरूद शरीफ बुलंद आवाज़ थकलो जेके रसूल सोने जा आशिक़न बुलंद आवाज़ से दुरूद पढ़ो तो निंद्र में अल्लाह नबी जो दीदार कराए। अल्लाहुम्मा सल्ली अला मुहम्मदन नबिय्यिल उम्मी व आलिहि व अस्हाबी व अहलि बैती व अज़वाजिही अजमईन बिरहमतिका या अरहमर राहिमीन। एरी दिल खुश थिया जो इन नंढड़े गोठ में कुरान मजीद जे करे ही जमात निंद फिटाए आया, बिस्तरो छड़े आया, घर छड़े आया, उताक छड़े आया, विख विख जेका कुरान जे बुधण जे लाइ खणी आयो आहीं, विख विख जो अल्लाह तोखे अजूरो ॾींदो। कुरान करीम जे 14 पारे मां सूरत नहल मां आयतूं तिलावत कयूं आहिनि। जाथो कुरान पढ़ो तो रहमत आ, अल्लाह ताला इन आयतुनि जे अंदर पंहिंजी तौहीद खे बयान कयो आ। अल्लाह ताला जो हिन ॻोठ ते वॾो फज़ल थियो आहे जो उहो कुरान रब जो इन्हनि खे नसीब कयो आहे जंहिंजी पहिरियों तिलावत रब पाण कई आहे। छोकरा ज़ियारत कर कुरान जी त तुंहिंजा ॾुख लहनि।
ॾाढा सुभान अल्लाह कर हिन जो पढ़ण मथे बुधण वञा मथे मां केॾो बि दर्द सां कुराड़ो ॻाल्हायां एॾो सवाब मूंखे न मिलंदो जेको तव्हांखे मिलंदो पर जेको कुरान जी ज़ियारत कंदो उन्हनि जूं भी झोलियूं रब रहमत सां भरे दो ऐं ज़ियारत भी रब इबादत में दो लिखाए अल्लाह रत रोईंदा उहे क़यामत ॾींहुं जन जी दीद कुकड़न जे मेलन में डांदन जे गोइन में रिछ कुत्ते दे बच्च में टिविन में दिशन में दुल्हन दमामन में रागन में मेलन में ये क़यामत जे ॾींहुं रत जा नार वहाईंदा पर कमाए उहे विया जन जी दीद क़ुरान पंजन शयुनि जी ज़ियारत पंज शयूं इन्हनि मां हिक जी ज़ियारत कई भी 3 इनाम मिलंदा अचो साईं वधी कन खो अदा ॻाल्हायो न ओ बात छा थी नथो वणे कुरान का हलियो वञे DCSP जज गवर्नर उन्हनि जे आॾो ॻाल्हाईंदे हे कुरान सभिनी खां मथे आहे हज़रत साईं हमादुल्लाह रहमतुल्लाह अलैह हाले शरीफ वारा फरमाईंदा तो कुरान पढ़ण वारो ये समझे तो मां पंहिंजे रब सां ॻाल्हाए रहियो आहियां ॿुधण वारो ये समझे तो मुंहिंजो रब मां सां ॻाल्हाए रहियो पहिरियों आहे कुरान जी ज़ियारत ॿियो काबे जी ज़ियारत टियों अबे अम्मा जी ज़ियारत चौथों आब ज़मज़म जी ज़ियारत पंजो हक वारे आलम जी ज़ियारत हाणे पंजनी मां हिकड़े जी ज़ियारत कई भी 3 इनाम ॾींदो आहे दाऊ ॻोठ वारो जॾहिं तुंहिंजी पहिरियों नज़र कुरान ते पई रब तो तूं सालनि जी कावड़ हटाई ॿियो तुझी नजर जॾहिं कुरान ते रब जी नजर तो ते तुझी नजर जॾहिं कुरान ते आ रब सालनि जी कावड़ हटाए तोड़े रहमत जे नजर सां तो निहारई अमीर दोस्त नवाब कानूरो वक्त जो हाकिम उस्ताद मुर्शिद प्यार सां ॾिसंदो आहे त ख़ुशीअ में न मापंदो आहे रब तोड़े रहमत जे नज़र सां निहारे ॿियो छा खपई त्यों ज़ियारत भी इबादत में दो लिखा वई क़यामत जी नींद तारा जे तोर में तोरिया अॼु उन्हीं कुरान के ॿुधण आयो आहे आसमान जंहिंजो बार न कयो ज़मीन न कयो आसमान न कयो जबलन न कयो कुरान जो बार असांजे सोने नबीअ कयो ॻाल्हियूं न कंदो मैं कुरान न बेत पढ़ा
न दुहीड़ो न कसीदो वो कुरान ॿुधायां जेको महबूब मोहम्मद करीम ते रब नाज़िल कयो। सजी रात कंहिंजे कब्र ते बैत पढ़ टके जो सवाब न मिलंदुसि, टे कुल पढ़ ख़त्म जो सवाब, हिकु दफ़ो यासीन पढ़ 10 कुरान जे ख़त्मनि जो सवाब। बंद करे आयो आहियां जेको हिन जे करे ख़र्च थो करे अल्लाह ॾहूण करे मोटाए उतों ॾींदो मां जाॾो गुमान ई न हूंदो। फरमाइना अर्ज़ न लामानत अल समावात वल अर्ज़ वल जिबाल फअबैना यहमिलनाहा व अशफक़न मिनहा व हमल अल इंसान। जिन जो अंदर कुरान सां ठरे उहे सुभान अल्लाह। बाहर वञा हिन खां कुर्सीअ तूं लाह कुरान पढ़ां त मन अॼु हिन जा हुकुम मन उते रब सॾु करे चवंदो मा तश्तही अनफुसुकुम ओ कुरान वारा अॼु जेकी घुरंदो वञ त ॾींदो वञा। तुझे घुरण जी देर आ मागे ॾियण में देर कान्हे जब चोरींदो वञ मुरादा पूरियूं कंदो वञा। वठण में तूं थक बीमार पुॼण में न थक। कुरान जो अल्लाह जी अमानत आसमान तहां खणो कुरान जो बार इनकार कयूं जमीन तू कुरान जो बार खण जे फअबैन इनकार कयूं कुरान जो बार इंसानन जे सरदार सोनन जे सरदार नबियन जे सरदार यतीमन जे यार अम्मा आमना जे लाल मोहम्मद मुस्तफा कुरान जो बार जड़ी पेरियों आयत कुरान जी नाज़िल थी जिब्रील खणी आयो इकरा बिस्मि रब्बिकल लज़ी खलक़। जबल नूर ते गारे हिरा ते जेका पेरियों आयत नाज़िल थी उहा अॼु बि वञो त उहा तख़्तीअ ते लिखी पई। हुजूर पंहिंजे घरवारीअ खे चयो ख़दीजा जी सोना नबी जंहिं माॾे वही आयो आहे कुरान रब नाज़िल कयो आहे। हुजूर ॾकिन पिया ज़म्मिलूनी कुरान जो बारो तुझो साहब कलोड़ो साहब बी कौम वारो कुरान जो बारो का मजाक नहीं। एडी ताकत कुरान में जो जबल डारे छड़े हिन कुरान जो बारो असांजे नबीअ कयो। गालियूं न कंदुसि अच त तुझे अंदर खे ठारिया। हुजूर ॾकिन पिया पंहिंजे घरवारीअ खे चयूं ज़म्मिलूनी कंबल मुंहिंजे मथां विझ। हेतिरो पिया ॾकिन कुरान हो का मज़ाक नहीं। छा तो सम्झे घरवारी थी चए साईं तव्हां घबरायो न
न रब तांगे छड़ियो आ न छड़ींदो। एड़ियूं घर वारियूं काॾों अचनि जेका हुजूर खे दिल जाओ पई एडो कुरान जो बार मुझे नबी कयो पैगंबर उन्हीं जे नाले से कुरान पढ़ो जैं तो के पैदा कयो अदा वेही रहो तो के अलाए जाए इकरा बिस्मि रब्बिकल लज़ी खलक़। एडा मानू ना आया जेके मलाक आसमान को लही आया इन गोठ के वकोड़े आन आसमान को मलाक लही आया थी कुरान उधर वडे बख्त वारा हो मां मुबारक जणायो तवा के एड़ो कुरान रब तांगे भुखे में दिनो आ जे को बख्त वारन के नसीब दीनो। अल्लाह आसुदा उए हम जन के कुरान मिल हुजूर के छाजे सजे मक्के में गरीब मुंजा सोना नबी कंगे हीरा दिनम लाल दिनम जवार दिनम मोती दिनम सोन दिनम चांदी दिनम वे मिट्टी बठया मिट्टी दीना तो के वडो खजानो कुरान वारो दिनम ववजदक आइलन फअगना। अंदर ठरे नथा गलाए जिन जो अंदर कुरान सां ठरे उहे सुभान मोमिन जो अंदर ठरंदो आ मुशरिक जो न जेको गैरन जी पूजा तो करे उन जो अंदर कुरान सां सड़ंदो आ मोमिन जो अंदर ठरंदो मोमिन उहे दी जेके हिक रब खां सवा बे खां जो न टिजंदान वलम यख्शा इल्लल्लाह। इन को बार न वेंदुम कलाक बयान कंदुम पर कुरान ऐं नबी जो शान खीर में खन हेडो नबी शफात कनुई हेडो कुरान शफात कनुई ओ कलोड़ो साहब दुनिया साहब बी कौम वारा अठ इधर अल्लाह जन्नत जा खोले दी वडी मिल्कियत दा कुरान ववजदक आइलन फअगना। सजे मक्के में गरीब आसूदो कयो मां कुरान दिनो मां अल्लाह मुबारक उन सीनन के जन सीनन में कुरान मुबारक उन ज़बानन के जेके तिलावत कन कुरान जी गारियों न दी जाए गिला न कर जाए ऐब पराया न कट जाए शिरक जा लफ्ज़ न गालाए जाए राग न चो जाए राग चौंदे लानत वसन नहीं कुरान पढ़दे रहमत वसन नहीं। वडी मिल्कियत दा कुरान हुजूर के जी अगे वधी एड़ो कुरान लिनो माए मुंजा सोना नबी कंगे तौरेत दिलम कंगे इंजील दिलम कंगे ज़बूर दिलम कंगे सहीफा दिलम तो के कुरान मजीद भी दिलम सतना दुनवारी सूरत फातिहा भी तो के दिन में अजीम कुरान भी तो के दिन हर बीमारी की दवा अलग अलग
पर जेका फातिहा सूरत तो के ॾींदम वो हर बीमारी अल्लाह हिक इलाजी काफिया वलकद आतैना हिक लफ्ज कुरान खां बाहर न वेंदो एडो कुरान हुंदो एडो नबी जो शान छा बसाइन मजाज के शादी नालो निसार मुबारक जे लायक जमात भी मुबारक जे लायक गोठी मुबारक जे लायक जिसते आवाज तो वने रहमत दी वसे उए भी मुबारक जे लायक अल्लाह वलकद आतैना सुभान अल्लाह डरी थी वई कलाक ये गुजरी वेंदो खबर ही न पेंदी वलकद आतैनाक सबअम मिनल मसानी वल कुरान अज़ीम हितों लोगा रहा रब जे फजल सा मा कुरानो तगारियते भी को मागे नबी आरे यो सजो कमाल कुरान जो सोने नबी के चई सतना दुनवारी सूरत फातिहा भी तो के दिनम अजीम कुरान भी तो मोहम्मद करीम के दिनम कुरान अजीम कुरान हकीम कुरान करीम कुरान मजीद कुरान अजीब जिन्हनि ॿुधो कुरान उते जो ते ईमान आंदो जिन्हनि के हिदायत मिली वई नबी तो कुरान नमाज में पढ़े हेरे या मक्के पाक में मैं जगह दिसी आयम हुजूर था पढ़ नमाज में कुरान जिन्हनि गोडा झुकाया उते जो ते ईमान आंदो जिन्हनि के हिदायत मिली वई सूरत जो नालो ई रब जिन रखी छॾियो बड़ा कंद ज़बान कादे कई कुलू इलैया अन्ना उस्तमा नफरुम मिनल जिन फकालू इन्ना समीना कुरानन अजबा अजब यहदी इलर रुशद फआमन्ना बिहि वलन नुशरिक बिरब्बिना अहदा यो दिमागी को कुरान मिठो जेको कब्र में कमी दी वो हेठ चरियो थियो आए कुरान को पढ़े आए सुख जी निंद कीअं कने जिन्हनि कुरान ॿुधो उते जो ते ईमान आनो हिदायत मिली वई जिन्हनि के मुर्शिद वतला रुशद कहूं रुशद जे लफ्ज़ जी माना हिदायत ॿुधो उहे मुर्शिद वठो जेके नमाज वारो दॿु ॾसनि रोज़े वारो दॿु ॾसनि कुरान पढ़ण वारो रस्तो ॾसनि व्याज को तवांगे परे कन उहे मुर्शिद वठो जेके तांगे बिनी जानन जे भलाई जो रस्तो ॾसनि पर सारी दुनिया जो मुर्शिद जो कुरान बणजी आयो इन जे कढ लगो मानू त सलाम कंदई पर मलाइक भी सलाम कंदा जिन्हनि कुरान ॿुधो उते जो ते ईमान हिक ॿिए खे जिन सॾु करे पिया चवनि अजीबू दाई अल्लाह इतों तो कराया रब जे फज़ल हा जपन वारो वाज नथी कन खोड़
अमड़ियों घरन में कुरान बुधन, न्याणियों घरन में कुरान बुधन, ये अमल कन त क़यामत वारे दी अम्मा जन्नत खातून जे कदरब जन्नत में रवानो कन। अम्मा फातिमा रात जो मसलो विछाए कुरान पढ़ दी, हेडो सुन वाली मसलो विछायूं हेठो हेडो अम्मा फातिमा कई रात में 5 पारा कुरान पढ़े, कई रात में 10 पारा, कई रात में 15 पारा, पर का रात हुआ थी एक रात में अम्मा जन्नत खातून सजे कुरान जो खत्म पूरो करे वे। अम्मा फातिमा वट कुरान, सोने अली वट कुरान, हसन हुसैन वट कुरान, जौनाने मोहम्मद वट कुरान, अबे अली वट जो कुरान, हसन हुसैन जे बाबे अबे अली वट जो जन वट कुरान कोने। ये क़यामत दी ॾाढा परेशान हुंदा, जन के कुरान मिलियो उनके सब कुछ मिलियो। ॾाढो चओ सुभान अल्लाह। उहे अमड़ियूं कमाए वयूं जेके मोमिनियां थी हयाती गुज़ारियूं, 5 वक्त नमाज पढ़ियूं, खिलना वो मस्करा ब्या थी। मां कब्र तो याद रे वारिया, मौत तो याद रे वारिया, सकरात तो याद रे वारिया, पुलसरात तो याद रे वारिया, आखिरत तो याद रे वारिया। तरी ता सांजे नबी के जई सोना नबी ओ मुंजा दिल बर नबी तवां दे ला दुनिया कहूं आखिरत भलिया वलल आखिरत खैरुल लक मिनल ऊला। दुनिया में दुख इंदा इनते सब्र कर, हाँ इम्तिहान इंदई सब्र कंदो मुफ्त में जन्नत न मिलंदई। पुटन में आजमाइनो मां, मालन में जानन में बुखांदई दुख दई आजमाइनो मां। वला नबलु वन्नकुम बिशैइन मिनल खौफ वल जू'i व नक्सिम मिनल अमवाल वल अनफुस वस्समरात वबश्शिर साबिरीन। अरे बिशारत दी जन्नत जी मिलाई सब्र वारन के ए दुखन जो जाना इत केर रहो आ ज़ारा नाज़ जे रहे आ त नबियन जो सरदार रहे आ जेंजे ला जान जोड़े एदे आ मुंजा वदी सदको वन्या कुल कुरान जी मोहब्बत में आया। अगोड़े को जमात वधी वई आ, कुरान छिके आयो आ मानू के चवंदो ताकत की वया, बंगले में की वया, होटल ते की वया, बिस्तरे ते की वया। वे मुंजा साईं वे मिठो कुरान छिकींदो। हाँ केतरो भी रहूं आखिर मरम जवे तो पुटन में मालन में जानन में बुखांडई दुख दई आजमाइनो मां जेके सब्र कंदा हुए कमाए। हे चंदियन जो जान दी इधर रहना ना आया हूं। अरे अबो काडे ओ जेको कुलन दे घणी घुमाइंदो, अम्मा काडे वई जेका गंद धोईंदी आई खीर पियारींदी आई, बाहर काडे विया जेके हथ हथ में नहीं अल्लाह अज काडे विया कि अल्लाह को मुत्तकासुर हत्ता ज़ुरतुमुल मकाबिर। वारे वापस अल्लाह तो के अन्या वधाई सुभान अल्लाह। इहो थी कुरान, इहो थी कुरान अन्या न पढ़ाए बच्चन के कुरान
किन्नो थीने परेशान थीने बच्चा हाफिज कर आलम कर के तो सजी दुनिया मां कम घुरे मां रब दिया कहेंगे घणो दिया कहेंगे थोड़ो दिया पर चेंजे के रोजानो कुरान दा पढ़न ये न घुरन तदे भी मां अल्लाह घुरन वारन को अञा वधीक ॾींदो कुरान वारन के रब अन घुरियो ॾींदो अन घुरियो ॾींदो मान वरी जन्नत को पुछऊं जन्नत तो के रब सिंगारियो तो में नारियूं तो में बाग तो में मेवा तो में सोन जा कंगण तो में हूरा पर इंतजार कंजे में आए जन्नत दीजे कदी इंदा रोजानो कुरान पढ़न वारा जन्नत कुरान वारन जे इंतजार में तो के न कुरान वणे न कुरान वारा वणी अरे जेके दरियान में मछुअन उहे भी कुरान वारन लाइ दुआयूं ॾियूं कनि गालियूं करण न आयो मिठो कुरान ॿुधाइण आयो वक्त वारा उहे थी जन के माल कहूं जान कहूं बचन कहूं वधीक कुरान प्यारो वक्त वारा उहे थी जन के अरबी मोहम्मद करीम प्यारो वक्त वारा हुए थी जेके रब जे नाले ते अण घुरियो ख़र्च था कन रब भी उन्हनि खे अण घुरियो ॾहूं करे मोटाए ॾींदो आहे छो त अल्लाह साईं जहिड़ो आसूदो वापारी आहे ई कोन सुने सा वापार न कने ॾह में हूंदे त कराची खणी वेंदो समुंड में टपो ॾींदो बि हेॾे न मोटंदो चए थो मां सां वापार कर या अय्युहल्लज़ीना आमनू हल अदुल्लुकुम अला तिजारा मां सां वापार कर त ॾुखो ईंदड़ अज़ाब खां बचाया बाहि खां बचाया कैसा वापार दादा सुभान अल्लाह का कैसा रब या अय्युहल्लज़ीना आमनू सुभान अल्लाह डरी थी वई दुआ कुरान नथो वणे मस्करी क्या पो वणे हा गालियूं कया बैत पया पो वणे हा अरे कुरान वक्त वारन के नसीब थींदो अबू बकर सिद्दीक दुकान ते कुरान पढ़ियो हजरत उमर भेण गुंबदी कुरान पढ़ियो उस्मान गनी शहादत जे टाइम ते कुरान पढ़ियो बुधो कलोड़ो साहब तुन्यो साहब बी कौम वारो हजरत उस्मान गनी कुरान पढ़ियो वड़े बुजुर्ग कुरान पढ़ियो हेरे तक जाए ये कुरान जी तिलावत तो करे हे जालिम दीवार नबी आया पेरे पारे जी पियो तिलावत करे फसयकफीकहुमुल्लाह साईं आए कुरान मौलाना पेरे पार पढ़ा फसयकफीकहुमुल्लाह व हुवा समीउल अलीम जालिम दीवार टपी आया हजरत उस्मान से लड़नू शुरू क्यों हे कुरान पे पढ़े अरे जान नहीं कुरान न छजे कुरान पढ़ते शहीद थियो रत जा कतरा तो कुरान मजीद दे लगा हाँ अज भी वनो मदीने आलिया जे अजाब घर में वो कुरान रखियो जेते हजरत उस्मान गनी जो खून जो लगला जान नहीं कुरान न छजई ये थी कुरान जा परवाना सोने अली घोड़े ते कुरान पढ़ियो सोने हुसैन करबला में कुरान पढ़ियो
अम्मा जन्नत खातून चक्की हलाइंदे कुरान पढ़ियो हुजूर साईं मक्के में कुरान पढ़ियो मदीने में कुरान पढ़ियो ताइफ में कुरान पढ़ियो बदर में कुरान पढ़ियो ऊद में कुरान पढ़ियो अज भी वञो जबलन में कुरान जो आवाज गूंजी जी रहियो हे उहो कुरान जेको दाऊ कलोड़े में पढ़जी रहियो जिंजी पहिरियों तिलावत रब पाण कई गालियों करण न आयो जज़ाकुमुल्लाह सब चो सुभान गालियों कंदे काने इते रह जीवे नहीं हे कुलो कुले में मिलायूं अलंदी परन में उड़ारींदी अरे तू चौंदे मुला जो मगज खराब मथो फिरियो दल मुझो नबी तो फरमाए आशिकन के कुरान क़यामत जे दी परन में उड़ारींदो सूरत बकर सजो पर बन भी सूरत आल इमरान खबो पर बन भी आशिकन के कुरान परन में उड़ारे रब सां मिलाइंदो चौंदो उहो दी तुझो रब निंद्र न कर चाचा सकरात वारी निंद्र थी चौंदो से उहो दी तुझो रब हेरे मारे तक न खोल जंहिंजो काबे दे मुंह करे सजदा कने कुरान चवंदो से उहो दी तुझो रब अरे जंहिंजे नाले ते बुखिया खाराए उघाड़ा ढकाए ज़ालिम अबो अम्मा लखन जी मिल्कता ज़मीना छॾे विया मरी विया पोयों ख़ैर न करे त कंहिं गरीब खे जोरो पारायां त रब मुंहिंजो अबे खे को वॻो नसीब करे न मोल वस जीअरनि ॾियनि हे छा थो करे कुरान चंद से उहो दी तुझो रब जंहिंजा ज़िक्र कये फज़कुरूनी अज़कुरुकुम ज़िक्र कयो हाने रब छा थो चवई किन्ने पलीत कतरे मौतो के पैदा करे कलमे जी दौलत दई इज्जत वारो करे सजो कुरान सीने में जमा कई अन्या सुनियो अन्या उनियो कलमे जी दौलत दई हेरे पलीत कतरे में पैदा करे अवलम यरल इंसान अन्ना खलकनाहु मिन नुतफा जागो वेठो गालियूं कयूं दम कुरान पढ़ियो दम बाकी हजरत मौलाना हाफिज शमसुद्दीन साहब दामत बरकातुहू चाहियो सही कुरान पढ़ जाए दिल खोल वो कुरान बुधाएं देखो कब्र में कम अचे हशर में अरे तुझे बदल रब वट हुज्जत कंदो नबी भी हुज्जत न करे सघंदा बुझी जा कुरान जो सूरतूं ॻाल्हाईंदियूं सूरत मुल्क ॻाल्हाईंदी सूरत सजदा ॻाल्हाईंदी रहमान रहमान सूरत ॻाल्हाईंदी यासीन ॻाल्हाईंदी रब हे मुंहिंजो आशिक़ या असांखे कुरान मां कढ या मोकल ॾे त जन्नत में वठी वञूं अल्लाह चवंदो कुरान मां न कढंदो मां आशिक़ खे वठी जन्नत में पुॼायो त दुनिया वारा ॾुख ई अगे वधी जो साईं हेॾे अगे वधी जा पई वधी ख़ल्क़ ईंदी थी वञे अञा घर तुंहिंजो खुटी पवंदो माण्हू कुरान में कमाल पर अगले के खपे त या कुरान पढ़े या नबी जो फरमान पढ़े अगे जो साईं हेॾे चूंडियूं पाइणियूं न आहिनि कुरान ॿुधाइणो आहे दीन सम्झाइणो आहे आख़िरत
कब्र समझाइणी आ, बरसात समझाइणी आ, सकरात समझाइणी आ। सोचे वठ फज़कुरूनी तो आगे सुरिया किया आगे आता तो वे ये तो वे मुंहिंजा साईं मां तोखे ॾिठो ये मोहब्बत में तिखो पिया आहीं मां जो हिन दोस्तनि खे अॻियां विहारिया हा घर छॾे आयो आहियां मजूरी हेॾे अॻे आ साईं वधी आहे तव्हांखे मजूरी रब ॾींदो क़ुरान जी मजूरी रब वटि जी जन्नत फज़कुरूनी अज़कुरुकुम जे तो तव्हां मुंहिंजो ज़िक्र कयो मां तव्हांजो ज़िक्र कयां पलीत कदरे में पैदा करे मारे तक लटन के लगे 3 दफा न धो कपड़ो पाक न थे उन पलीत कदरे में पैदा करे कलमे की दौलत दई सजो कुरान सीने में जमा क्यों मां काबो दिनो मां अरबी मोहम्मद अगवान इज्जत दे इंसान के बिन शन जे करे इज्जत मिली थी कन खोल एक रसूलुल्लाह जे करे बियो कलाम जन कुरान को मुंह मोड़वा उहे दुनिया में भी दरबदर आखिरत में भी दरबदर हा हा कमाई उहे विया जन कुरान के सुना तो नबी जी 4 दी हयाती कम करें कथा फज़कुरूनी अज़कुरुकुम सुभान अल्लाह कर थकल है थकड़ा तहां मुंहिंजो ज़िक्र क्यों मां तहांजो ज़िक्र कयां तव्हां फर्श ते याद कयो मां अर्श ते याद कयां तहां माण्हुनि में याद कयो मां मलाइकनि में याद कयां तव्हां सुख में याद कयो मां दुख में याद कयां दुख में कुल भजी वेंदा अबो भी भजी वेंदुई अम्मा भी बेजार थी वेंदाई दोस्त भी कुल भजी वेंदाई ये वाह को परियों बीठा हुंदाई वनी पाण जान रब तो चए तो माके सुख में याद कयो अज दुख में मां याद कर नबियन दे दुख आया अल्लाह अकबर माके सजम मां जी गई मां अमर के 3 दफा सडु कर चौथे दफे फो छोरा हो छातो छे वज़कुरुल्लाह कसीरन अल्लाकुम तुफलिहून गालियों काने करने कुरान बुधाए ये कोई कुल्लो कुल्ले में मिलाए कब्र में शाम करे भी जो मलाक परे थी वेंदा कब्र अंधारी हुंदी पर कुरान जे करे कब्र रोशन कर हिन जी ज़ियारत त क्यों ठरनी सुभान अल्लाह कर दिसी वठ सजी उम्र निंद्र कई थी एड़ी निंद्र न कई हुंदई जे गाजो रब कुरान जे करे निंद्र कराई वरी जइया अल्लज़ीन आमनु ज़कुरुल्लाह ज़िक्रन कसीरा ये मलाक लही आया इन गोठ के वकोड़े आन जेसते आवाज तो वने रहमत जो नी कुरान वने न तो मस्करी ना जगह दौलत लव कबर में एक डंडे सा मलाक पास भनी वजंदाई पर जे कुरान के सुनाती मलाक चौंदाई निंद्र कर वयो जमानो तुझे दुखन जो वयो दुख खाई अल्लाह के राजी करे आयो है 4 दिन दुनिया की हयाती हुए भी कम करें कदा ईमान वारो घणे में घणो माखे याद कयो
हेरे जो अब्बा ओ भाऊ अगे वधी जो हेरे जा भैया वधी अजो जा मन जाया वधी सुभान अल्लाह ॾाढा कर सुभान अल्लाह कंहिंखे याद कयूं ॾाढा गाला भला मर्द याद कन रब खे कन औरतूं भी न औरतूं भी वाड़े वा निसार अमर कुरान भी चए तो वज़ाकिरीन अल्लाह कसीरन वज़ाकिरात ये तो घणे में घणो जिक्र कन्नड़ मुंहिंजा बाला ऐं जिक्र कन्नड़ मुंहिंजूं बानियूं छो त मर्दन जो ख़ालिक़ बि मां औरतुनि जो ख़ालिक़ बि मां बाननि जो ख़ालिक़ बि मां बानिन जो ख़ालिक़ बि मां अल्लाह ख़ालिक़ कुल शै हर शइ जो ख़ालिक़ मां अॼु उन्हीअ खे नथो सुञाणे गैरन जा सजदा थो करे कंद भगल हुंदा उन्हनि माण्हुनि जा जन गैरन जा सजदा कया कंद मथे उन्हनि जा हुंदा जन सजदो हिकिड़े रब अरे जहिड़ो हिन ते आ ओ ये चे तो मां जे पेट में टिन अंधारन में तस्वीर ठाई दमा या बे जे दर ते न झुका मुझे दर ते झुका मां के तुझो कुछ न खपे पो जेकी गुरत दिया सुभान अल्लाह न तो करे अल्लाह वज़कुरूनी अज़कुरुकुम जिक्र कयो सुख में याद कर माना पुत्र जी शादी थी हेरे तक दौलत दमाम न घुराए जाए माखे न कावड़ाए जाए राग न चौड़ाए जाए मरब के नाराज न कराए न कजाए जे पुत्र जी खुशी जो मौको थी तो मुझो कुरान पढ़ाए जाए तो अन्या वधाइंदो शुक्राने हाँ पुट जायो थी मां दिनो थमाए ताकत ही कहीं कोने जो को अखु का नक को जब को दंद को हाथ को पैर तुझे पुट जो ठाए सके तुझे बच्चे के मां जे पेट में टिन अंधारन में ये तस्वीर मां ठाई अम्मा लटा पई धोए हां रब जे मां तुझे बच्चे जो अखियों पे ठाई अबे के खबर कोने वो दुकान तो हलाए अम्मा बुहारी थी दे अम्मा लटा थी दोए अम्मा मानी थी पजाए मां के मल अखियों तो ठाया के मल कन्नड़ा ठाया मां के मल चपड़ा ठाया मां के मल मिठन बोलन वाली मिठी जुबान अजो मुशरिक माखे न तो सुनाण फज़कुरूनी अज़कुरुकुम तहां जो जिक्र क्यों मां तहां जो जिक्र क्या कंहिंखे याद कंदो अरे चुनियूं जा मां चवंदो आहियां उन ज़बान खे जेका जिक्र करे रब ला इलाहा इल्लल्लाह भी जिक्र इल्लल्लाह भी जिक्र अल्लाह भी जिक्र हेरे हू भी जिक्र पर वडो जिक्र निमाज़ा वला जिक्रुल्लाह अकबर करे तो वारे वा मुजाहिद यो थी कुरान अन्या बुध चौ कुरान भी जिक्र इन हुआ इल्ला जिक्रुन व कुरानुम मुबीन वरी जैन हुआ इल्ला जिक्रुन लिल आलमीन इन को बार वना कुर्सी तो ला कुरान पढ़ा तो मन ये अज निसार जे जलसे में हित गड थियाऊं इंशाअल्लाह हथ हथ में हुंदो जन्नत में इए गड हजरत मौलाना हाफिज शमसुद्दीन साहब जे हुक्म दे आयो हां प्रोग्राम बेहंद भी न लो
कि असांजे मगरिब ते अचे मां जो हाज़िर साईं छो त मां हाफ़िज़ मौलाना शमसुद्दीन साहब खे उन वॾे जी हैसियत में ॾिसंदो आहियां, उन जे बाबे जे जाज ते समझंदो आहियां, उन जे बाबे वॾो दीन जो कमु कयो। जंगन झरन में वञी उठन ते चढ़ी कुरान भी जो जिक्र अयूब नबी अम्मा के बीमारी में याद कयो, बीमारी खत्म करे कुरान पविञाए 20 सालन जो नौजवान बणायो मां। अयूब मुझे यूसुफ नबी के भार ये कातन सा ब्या कोन आ उत्तम भी बजायो माल खूह में ब्याओ चलन से मां रब पंजे यूसुफ नबी के खूह में ये निंद्रा करायम जो अमर जे हंज में भी एड़ी निंद्र न कई। यो दी रब तू मशरक सडे तडे सुना रब के तू सुख में याद कर मां दुख में याद कर। हे लफ्ज़ बुध मता कंजे ज़बान में न बुधाओ तू हयाती में याद कर मां मरण वारे टाइम ते रब याद कंदो मां। अल्लाह हयाती में माखे याद गई हाने मरण जो टाइम अजियो। अल्लाह कुरान पढ़ा फरमाए दो वैज़ा बलगतिल हुल्कुम व अंतुम हीना इज़िन तंजुरून। सूरत वाक़या तो पढ़ा है 27 बारो वाक़या सूरत उआ माल याद कर। अल्लाह जड़ी पेरन को वठी सा लिखणु शुरू कंदई निड़ घुट में अजी सा फासलो हाने हर को बियो निहारींदी अबो निहारींदो अम्मा निहारींदी बच्चो असांजो वञण वारो आ दोस्त निहारींदा जेको असांजे कचहरनि जो मोर हो अॼु असांखे छॾियूं थो वञे। अरे पुट निहारींदा न्याणियूं निहारे रोईंदा पिया अॼु अबो थो वञे असां यतीम थी वेंदासीं पाड़े वारा निहारींदई अॼु यार असांखे छॾियूं थो वञे हिते कंहिंजो वस बि न हलंदो रब थो चए उन टाइम ते मां हर को निहारींदो वस कंहिंजो न हलंदो। उन टाइम ते ज़बान खोलींदोमांसि ज़बान ते कलमो नसीब कंदोमांसि कलमो पढ़ंदो मादे मरी अचे कब्र बिश्त जो बाग बणाईंदोमांसि। चवे तो तू हयाती में याद कर त मां मरण जे टाइम ते रब याद ॾाढा फज़कुरूनी अज़कुरुकुम ये तो तां मुंहिंजो ज़िक्र कयो मां तव्हांजो ज़िक्र कयां। कंहिंखे यादि कयूं ज़िक्र कंहिंजो रब तारीफ़ उन जी कंदो कर। ही ज़बान कंहिंजी नथो ॻाल्हाए रब हे मथो कहीं दिनो रब मथा घणा टे हिकु बचो न दिन अरे इते 5 मिनट फिक्र कर त रब याद अची वञे मथा बन दिना मां त गैर जे आडो बि झुका मुंहिंजे आडो बि झुका मथो हिकु दिनो मां त मां रब बि हिकु आहियां कुल हुवल्लाहु अहद अहद हिकु मां भी हिकु मथो भी हिकु ॾिनो मां इहो मुंहिंजे आॾो झुका हुज़ूर जो आशिक़ आहे नबी साईं ॾे थो अचे नेवड़ सिधो थी नेवड़ंदो आयो
जे तो तांजो ताज़ीम जो सजदो कयो हेरे तक नबी सिंह जो हुजूर निरड़ ते हथ रखी जस कुम ये छा थो करे मां मोहम्मद पंजा सजदा कराण ना आयो उसजुदू लिल्लाहि वहदा मां मोहम्मद पान अकेले साईं जो सजदो करणो ये रब को सवाबे जो सजदो जायज हो जे औरतुन के चवा मुर्सन जो सजदो क्यों पर सजदे जे लाए को हिको सजदो कजो मथा घणा और ज़बान अरे हया गैर के जमल छदींदो आए जमल शर्म अचे नीमक हराम जुबान तुजी बिन चढ़ा बिंजे विच में बंद करे मथों दंदन वारो ढकु ॾई चपन वारो ढकु ॾई हिफाजत वारी जाइ ते रखी मां इन सां मुंहिंजो ज़िक्र कंदो शुक्र कंदो ये लड़का छॾाया हेठि ये वकील वज़ीर टाई गोगो गिचीअ में पाईंदा आहिनि किवलियूं पटनिया मच्छर पटनिया माकोड़ा पटनिया हा हिफ़ाज़त वारी जाइ ते ज़बान रखी मां त इन सां मुंहिंजो ज़िक्र कंदो वक़ाल रब्बुकुम उदूनी अस्तजिब लक या आयत बड़ी दमाए जेका काबतुल्लाह जे गिलाफ ते हतीम वारे पासे दऊं वडन अखरन सां लिखी पई आ चवे तो तव्हांखे तव्हांजो रब सॼो दजी उगया जी वारे खे सॼो कि न फोटो वारे जी ज़बान भी हिक मथो भी एक और दिलियूं गड़ियूं दिल भी एक हया हिन में बे खे जाइ न दे रब तो जो इन में तू माखे जाइ दे त जन्नत में जाइ मां तोखे तू नाचुन के तो चई त तुजी जाइ हिते आ खदड़े के तो चई तुजी जाइ हिते आ हया न तो चई हे छा थो करे इन्हीअ दिल में जाए उन्हीअ रब खे दे जेको खारावई दो पियारई दो निंदा दो करावई अकेलो है घरवारी दई जोड़ो कयो दई अलम नजअल अर्ज़ मिहादा वल जिबाल औतादा व खलकनाकुम अज़वाजा रड़े तो हुजे बजाय मानी त खबर पवई ढोलता त बदो पवई अरे अकेलो है जोड़ो गयो माए वरी पीढ़ी पैदा कई माए पुट भी मुफ्त में दिना माए न्याणियों भी मुफ्त में नीयूं माए ये मुंजा थोड़ा दी सोन तो मागे सुनाने या यो हल इंसान मा गर्रक बिरब्बिकल करीम गालियों करना आयो कुरान बुझाना आयो इंसान मां सखीर बजा थोड़ा त दिस केड़ी शय आ जेका तोखे मुंहिंजे यादगीरे खां परे थी करे माण्हू मां कयो मां इज्जत मां ॾिनी मां वलक़द करमना बनी आदम इज्जत वारो कयो मां मलाइका नौकर करे बियारे ॾिना
अजो मांगे न तो सुनाने मुझो कुरान न तो वणे मुझे नबी दे गुलामियां वालो रस्तो न तो वणे कादे भजन ने रियायत कई दमाए हुजूर जे करे मन मोटे ये जुंडर में हथ पइजी वई छडाण वारो को नथी इन बदशा रब्बिकल शदीद आए कुरान फिरौन के पकड़ी गोता खराया माल उन दरिया में हजरत मूसा दे रहमत जी नजर अचम दरिया में रोड बनाए दिना अबू जहल के हिकिड़े चयो तू नबी से के दुख थो ॾे सुठो नथो करे अकेलो वेठो अबू जहल वो मानू भी अकेलो हो ये पुछुस हे छा थो करे केड़ी खामिया जेको चोडियन जे चंद्र को सोनो आ उन के तू इजाव थो दे हेदे उत्तर निहारी ओले निहारी ओपर निहारी दक्षिण निहारी चारई तरफ अबू जहल निहारे उन मानू के छा जवाब दिनो सारे मक्के जी जमीन घुमियो कुंड खुर्ज घुमियो मोहम्मद करीम जेड़ो सचार मां अबू जहल जे अख डिठो ही ना वो छो न पियो मने जो मथों फैसलो न हो जिद्दी के हिदायत न थी जेको रब के रब ही करे न मनींदो नवली मात वल्ला मां धिको दींदो मां हला गे जेको मोटंदो आ उन के रब चवंदो आ तो सा लेखो ही न अर्ज पे कम आखिरी लफ्ज सैयद सगोरो आयो आ छा जी जेको विच में छड़े वयो अथी याद क़यामत वारे दी कुरान ये परन सास गनगे उडारी सूरत बकरा सजो पर बनबी सूरत आल इमरान खबो पर बनबी आशिकन के परन में कुरान उडारे कहंदे ओ दी तुजो रब जेंजो काबे दे मुंह करे सजदा कई जेंजा जिक्र कई जेंजे नाले ते खैर खैरातू कई हाने ज़ियारत कर त तुजा दुख ही लई वन वजूह यौमइज़ नाज़िरतुन इला रब्बिहा नाज़िरा अंदर ठरियो थी तो सुभान अल्लाह कर ज़ियारत कर हिय जो रब ॾिसंदो अखियूं खुपी वेंदियूं दुख लही वेंदियूं चवंदो मुंहिंजो तुझे दीदार मां ड्रव ही नथो फिर कन खोल हजरत यूसुफ जेड़ा जे सोना पैदा कया सारो जहान सोनो बनाई वली सोना इमाम सोना शहीद सोना सिद्दीक सोना हेरे तक अरबी मोहम्मद सोनन जो सरदार हाने वो रब के दो न सोनो हुंदो जे सजो जान सोनो बनाए जवे तो लहुल अस्मा उल हुस्ना बाण दसणो पर नाला भी जो सोना हिते ज़ियारत न थींदी असां जे अखियुनि में ताक़त ही कोने अल्लाह जो दीदार उते 70,000 नूरानी पर्दा परे करे रब चवंदुसि मुंह मथे कर त दीदार मुशरिक के ज़ियारत न थींदी मोमिन मुवाहिद के आखिरी आयत पढ़ी तो मां कुर्सी छड़िया फमन कान यरजू मता जेंदो मुला गालियूं तो कई वने कुरान फमन कान यरजू लिका रब्बिही फलियामल अमलन सालिहा वला युशरिक बिइबादत रब्बिही अहदा
जे तो जेके मूसा मिलन जो शौक़ बकम करे एक अमल सालिह करे जो मुझे इबादत में बेके शरीक न करे 70,000 नूरानी पर्दा परे करे मां मुल्क जो मालिक रब दीदार कराइनो एरी दिल खुश थिया हेरी जमात आया ओ रस्ते ते खल्क वेठी आ यो कुरान छिके आयो अल्लाह ताला मुझे गालान के कबूल करे इन मुजाहिद क्या नालो बुधाई निसार अहमद जे जलसे के रब कबूल करे हाने जेकी रब मुखों चौरायो शर अमल जी तौफीक दे शाह साहब आयो कुरान जो हाफिज भी आ आलिम भी आ उम्र तो भी ताजो मोटी आयो ज़ियारत भी क्यों सैयद जो कुरान भी बुधो हे नात खान मांदो मां वठी आयो